नाज़रीन, हैदराबाद जूं ग़रीब वसंदियूं मसइलनि जो शिकार आहिनि, पर इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ग़रीब शहरनि जा मसइला हल करण लाइ तयारु नज़र नथा अचनि। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे इरफान अली बुखियो। अॻु में यकीन न ईंदो हो, पर हाणे पक थी वई आहे त ही इलाइक़ो सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जो आहे। उहे ॾींहं विया जॾहिं शहर साफ़ सुथरो रहंदो हो। हाणे हैदराबाद जे जंहिं इलाइक़े जे नाले अॻियां टंडो ईंदो आहे, इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा उन जा मसइला हल करण त परे जी ॻाल्हि, उन ग़रीब बस्तीअ खे ॾिसण बि पसंदि न कंदा आहिनि। टंडो यूसुफ जी हीअ वसंदी बि हैदराबाद जे उन्हनि बदनसीब इलाइक़नि मंझां आहे जिते बुनियादी सहूलियत नाले का बि शइ न आहे। हिते चूंडियल नुमाइंदा वॾा दौरा कंदा आहिनि, पर रगो इलेक्शन वक़्तु। टाउन म्यूनिसिपल ज़िले इंतिज़ामिया जे कामोरनि खे त ग़रीबनि ते क्यासी न ईंदो, सो हू हिननि इलाइक़नि जा मसइला कीअं हल कराईंदा। हाणे हालत इहा थी वई आहे जो गटरनि जे पाणीअ खां ॿाड़ा बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। कुझु ॾींहं अॻु हिन इलाइक़े जी रहवासियुनि 5 वरनि जी मासूम ॿारड़ी किंज़ा जो लाश गटर जे पाणीअ मां मिलियो हो, पर ग़रीब मिस्किन ॿारड़ीअ जे मौत ते ज़िले इंतिज़ामिया म्यूनिसिपल तोड़े वासा जे कंहिं बि अमलदार नोटिस न वरितो, न ई चूंडियल नुमाइंदनि खे को ख्याल आयो। बच्चियों पर जुल्म ये होता है कि इंतज़ामिया बेहोश है, और इंतज़ामिया को यहाँ एक वाक़या नहीं हुआ है, अभी एक बच्चा भी गायब हुआ, 5-6 साल हो गए, लड़का गायब हो गया था यहाँ से, उसका आज तक कोई पता नहीं है। और आगे यहाँ बच्चे सारा दिन खेलते रहते हैं, लेकिन कोई उनका बच्चों का जो है ना देखभाल नहीं होती है। नशे जे आदिन हिन इलाइक़े खे पंहिंजो आमाजगाह बणाए वरितो आहे, पर हैदराबाद ज़िले जी हेॾी सारी पुलिस नफ़री खे हीउ इलाइक़ो नज़र ई नथो अचे, या हू ॾिसण ई नथी चाहे। यहाँ पे जो ये डब्बे जो खड़े हुए हैं, इन डब्बों के अंदर चरसी मवाली हीरोनी अंदर घुसे रहते हैं। हिन इलाइक़े जा रहवासी पंहिंजी दर्द कथा ॿुधाईंदे चवनि था त छाकाणि त हू ग़रीब आहिनि, तंहिं करे को बि कामोरो ऐं चूंडियल नुमाइंदो संदन ॿुधण लाइ तयारु न आहे। गरीब हैं, कोई सुनने वाला भी नहीं है, रो रा के बैठ जाते हैं, आंखें मीच के रो के बैठ जाते हैं, क्या करेंगे। हुननि मुतालबो कयो आहे त इंतिज़ामिया ग़रीब मिस्किन ॿारनि ते रहम खाईंदे बाउंड्री वाल ॾियारे त जीअं ॿार महफ़ूज़ रही सघनि। यहाँ इसको बाउंड्री होनी चाहिए, कोई दीवार ऐसी होनी चाहिए जो बच्चा महफूज रहे। यहाँ दिन रात बच्चे खेलते हैं। रगो ही इलाइक़ो न, हैदराबाद में अहिड़ा केतिरा इलाइक़ा आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि में रहंदड़ लखे शहरी आहिनि जेके इंतिज़ामिया जी लिस्ट में शायदि शहरी ई न आहिनि। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।